अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध मीडिया न्यूज़ ऐं आवां आहियां निशा कंवल। शिकारपुर खां अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त शिकारपुर ज़मीन जे कब्ज़े ख़िलाफ़ हसन खान रखण एडवोकेट शाहिद सुमरो, बैरिस्टर अख्तर जब्बार एडवोकेट नासिर बलोच जे हसन रखण जे रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त भोतारके सिस्टम जे ख़िलाफ़ आहियूं। कंहिंसां बि किथे बि मसइलो हूंदो आहे त असां उते पहुची वेंदा आहियूं। कौमारिया ख़ानदान कब्ज़ागीर आहिनि। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त हुननि जा सबूत हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल करे पेश कंदासूं। कौमारिया सखरवाह जी सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे प्लानिंग कई आहे। मदेजे जे ॿेड़े खाते जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। अकबर सांगरो हिकु मज़दूर रहियो, उन्हीअ वटि एतिरी मिल्कियत किथां ऐं कीअं आई आहे। इन्ही ख़िलाफ़ नेब बि वेंदासूं। हिकु ॿोलियूं खणंदड़ वटि लैंड क्रूज़ किथां ऐं कीअं आयो आहे ऐं शाहिद सुमरो जे घर मथां हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। ऐं शाहिद सुमरो हिकु न आहे पर पूरी सिंधी क़ौम हुन सां गॾु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा रहो सिंध मीडिया न्यूज़। मसलो आहे उन ते मुख़्तसर मां थोरो ॻाल्हाईंदुमि ऐं पोइ अॻिते जी जेका असांजी प्रेस कॉन्फ्रेंस हाणे जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असांजो हिकिड़ो पंहिंजे माइटनि सां कोर्ट में मसइलो हले थो ज़मीन जे खाते ते। जेको असां चयो आहे त उहो खातो पूरो आहे ज़मीन ते